अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो TN न्यूज़। ख़बर शामिल करियूं था दाबेची कोस्टल हाईवे खां। मक़ामी पोरियतनि खे बिजली घरनि मां बोनस न मिलण ख़िलाफ़ मुख्य गेट अॻियां मुज़ाहिरो फौरी तौर ते बोनस ॾेई करे बुख बदहाली खां बचायो वञे बचियल रिंद। ख़बर मूजिबि दाबेची लॻ साहिली पटी ते क़ाइमु बिजली घरनि विंड पावर प्रोजेक्ट ते मक़ामी पोरियतनि सां ज़्यादतियुनि ख़िलाफ़ पोरियतनि बचियल रिंद ज़ाहिद हुसैन जी अॻवानी में एहतियाती मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त कोस्टल हाईवे ते मक़ामी निजी बिजली घरनि में मक़ामी पोरियतनि सां माटीली माऊ वारो सलूक कयो थो वञे। पंहिंजे जाइज़ हक़नि जे लाइ एहतियात करण ते मक़ामी धरती धड़ियनि लाइ हलंदड़ बिजली घर बेरोज़गार करे फ़ाक़ाकशी करण ते मजबूर आहिनि ऐं हिसाए पियो वञे। हिननि वधीक ॿुधायो त फौजी फाउंडेशन में मुसलसल आयल ॿारहंनि पोरियतनि खे मुकमल रिहाइश खाधे पीते समेत सभु बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि, पर अफ़सोस जो गुज़िरियल 8 वरियनि खां मक़ामी पोरियतनि खे सभिनी बुनियादी सहूलियतुनि खां मारूम रखियो वियो आहे। पर पोरियो कराइण खां पोइ न ई वरी ओवर टाइम, न पघारूं ॾिनियूं वञनि थियूं, न ई जाइज़ सर्विस बि ॾिनी वञे थी, जंहिं सबबु असीं मुकमल तौर ते फ़ाक़ाकशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर थी विया आहियूं। बेहतर धमकियुनि सबबु असीं ख़ौफ़ में मुब्तला थी विया आहियूं। हिननि वस वारनि खां अपील कंदे चयो त फौरी तौर ते नोटिस वठी करे बुखूं कटण खां बचायो वञे। 8 साल खां वठी ड्यूटी करियूं पिया, तंहिं जे असांखे बोनस न पई ॾिनी वञे ऐं हिन खां पोयां 4 साल पोयां कंपनियूं आयूं आहिनि, उहे सिक्योरिटियुनि खे बोनस बि ॾिनी वञे पई। उन खां कहिड़ी तकलीफ़ आहे सर? असांखे काफ़ी तकलीफ़ूं घणियूं ॿुधायूं, बयान ई नथा करे सघूं। 7 साल खां असांखे सिर्फ़ु आसरे में रखियो वियो आहे, अञा ताईं असांखे कचे में रखियो वियो आहे। एजुकेशन सिहत ॾियण, लेकिन अफ़सोस आहे हिते कैमरामैन टीम सां गॾु शाहिद समूह TN न्यूज़ दाबेची कोस्टल हाईवे।